नाज़रीन, अहमदपुर भरिसां वॾा मैसर जा रहवासी बिजली ऐं गैस समेत बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलहोड़ो। अहमदपुर भरिसां क़दीमी ऐं वॾी आबादी रखंदड़ वॾा मैसर शहर बुनियादी मसइलनि जो गढ़ बणिजी वियो, जेको बिजली, गैस, नालियूं ऐं ॿियनि अनेक सहूलतुनि खां वांझियल आहे। जिते शहरी बिजली जी सहूलत खां गुज़िरियल 5 सालनि खां महरूम आहिनि। सेप्को पीर जो इंतज़ामिया शहरनि ॾांहुं हथरादू वाधू बिल मोकिले शहरनि खे बेज़ार करण खां पोइ बिजली काटे छॾी। जिते ट्रांसफार्मर, तारूं ऐं बिजली जा मीटर लॻल आहिनि। एतिरनि सालनि खां बिजली काटा हुजण जे बावजूद बि शहरनि ॾांहुं हर महीने बिजली जा बिल पाबंदी सां मोकिलिया वञनि था, जिन ते बिजली न हुजण करे शहर जे कारोबार खे पिणु कापारी धकु रसियो आहे ऐं शहर ऊंदाईअ में बुडल नज़र अचे थो। वॾा मैसर शहर में ड्रेनेज सिस्टम पिणु नाकारा बणियल आहे, जंहिं करे शहर जे मुख़्तलिफ़ मुहलनि तोड़े रोडनि रस्तनि ते गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। नालियूं न हुजण करे घरनि जे नेकाल जो पाणी घरनि ॿाहिरां तलावनि जी सूरत में बीठल आहे। गंदगी सबबि शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मैसर वॾा में तक़रीबन 3 सालनि खां मथे थियो आहे त बिजली वारा बिजली जेके आहिनि से कटे विया आहिनि। हिते बिजली कोन्हे का, माण्हू सोलर ते जेका आहे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था पिया। तकलीफ़ आहे ॾाढी ऐं लाॻीतो जेका आहे ग़लति बिलिंग ऐं जेका कंटिन्यूअसली अचे थी पई। माण्हुनि ॾे लख रुपया थी विया आहिनि। हिते तव्हांखे तारूं नज़र ईंदियूं, बिजली जा पोल नज़र ईंदा, ट्रांसफार्मर नज़र ईंदा, पर बिजली नज़र न ईंदी। 3-4 साल थियनि बिजली कोन्हे का, असां वटि थोरो कारोबार बंदि लॻा पिया आहिनि। सिलाई कमु कोन करे सघूं, काॾे वञूं वांदा वेठा आहियूं, बसि ईअं बेरोज़गार लॻा वेठा आहियूं। मथो ईद अचे थी, कमु बि कोन्हे, छाते कमु कयूं, ईअं वेठा आहियूं। सोलर हलायूं था, सोलर हलनि कोन था। असांजो शहर मैसर वॾा जीअं त गैस जे सहूलियत खां काफ़ी अरसे खां महरूम रहियो आहे। असां वटि मीटर त आहिनि, पर गैस ॾिनी कोन थी वञे। जीअं त असां काफ़ी भेरा आला अख़्तियारनि खे बि लिखियो आहे, मीडिया वारनि जे मार्फत बि उन्हनि ताईं पहुता आहियूं त बाबा असांखे गैस जो ॾिनी वञे ऐं गैस जो प्रेशर वधायो। 0 जे बराबरि आहे, चुल्हो ॿरे कोन थो। तक़रीबन चूंडियल नुमाइंदा जेतिरा बि आहिनि सभिनी खे असां रिक्वेस्ट करे चुका आहियूं। तव्हां ॾिसो था त हिते दुकान में हाणे हे सॼो कमु बिजलीअ जो आहे, पर हिते बिजली न हुजण करे सोलर सिस्टम ते आहे। वॾे में वॾो नुक़सानु इहो आहे त असां हिते अधु कमु कयूं था, अधु नथा कयूं। बिजली वारनि जूं कुझु नाजाइज़ियूं बिल एक्स्ट्रा पिया अचनि, पोइ माण्हुनि बि छॾे ॾिनो। पोइ सोलर सिस्टम अची विया, माण्हुनि सोलर ते करे छॾियो। 8-9 सालनि खां बिजली बंदि आहे, बिल्कुलु कटे छॾी अथऊं। कोशिशूं असां ॾाढियूं कयूंसीं, पर बिजली बंदि आहे। बिल ईंदा था रहनि, माण्हू बिल बि कोन थो भरे, पोइ बिल नाजाइज़ ईंदा था रहनि। हिन जदीद ऐं तरक़ीअ वारे दौर में हथु वठी करे शहर खे मसइलनि जे वर चाढ़ण बजाए तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अमली कमु करणु घुरिजे, त जीअं अवाम ऊंदाईअ वारे दौर मां निकिरी पंहिंजे मुस्तक़बिल में सुधारो आणे सघे। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ TV न्यूज़, अहमदपुर।